सिंध मथां कुदरत मेहरबान थी ऐं कारा काकर वसण आया त सिंध जे ॿियनि शहरनि जा लाखा रोड शहर में बि हसीन मंज़र नज़र आया। लाखा रोड में लगातार 4 कलाक वक़्फे वक़्फे सां वसकारो थींदो रहियो, जंहिं करे थधि में वार थी वई। विजुनि जे वसकारे खां पोइ कुड़मी, बकरार, मेहार ऐं गंवार ख़ुशीअ विचां गदगद थी विया, जॾहिं त सिंध जूं कुआर जहिड़ियूं सुहिणियूं बनियूं बि जन्नत जो मंज़र पेश करण लॻियूं। अवामी आवाज़ टीवी असां पंहिंजा वीचार वंडींदे आबादगारनि ऐं कुड़मियुनि ॿुधायो त संदन फसल सुकी रहिया हुआ, जंहिं करे कणिक, सरह ऐं ॿिया फसल सुकी रहिया हुआ। पर हाणे न रुॻो फसलनि खे फ़ाइदो थींदो, पर पाणीअ जी खोट बि ख़तमु थी वेंदी। अॼु 3 सालनि खां पोइ बरसात पई लाखड़ शहर में। लाखड़ शहर जो माशाअल्लाह मंज़र ई मटिजी वियो आहे। लाखड़ शहर में बहितरीनु निज़ाम थी वियो आहे। पाणीअ जो जेका बि खोट हुई उहा ख़तमु थी वई आहे। ख़ुश्क साली हुई ऐं अॻे जेके फसलनि जूं क़ीमतूं कोन हुयूं मिलियूं, कमंदनि जूं क़ीमतूं न मिलियूं, लेकिन हिन बरसात असांखे तमामु घणो ख़ुशि कयो आहे। असां वटि तमामु पाणी जी किल्लत हुई ऐं बारिश जी तमामु फसल खे वॾो फ़ाइदो ॾियो आहे। इन में असांखे लीमनि जा बाग़ आहिनि, केलनि जा बाग़ आहिनि ऐं हिन इलाइक़े में जेको आहे ख़ुश्क साली जो ख़तमु थी वई तमामु ज़रूरत जे मुताबिक़ पई आहे। अलाह साईं जा वॾा अहसान ऐं करम असांजे हिन ख़ासि सिंध जे इलाइक़े ते ऐं ख़ासि करे असांजे हिन नौशहर ज़िले जे हिसाब सां त तमामु जेके वण टिण धोपी विया, फसल धोपी विया, फसलनि खे अहम ज़रूरत हुई, तमामु खां वॾी ज़रूरत हुई, उहा असांजी पूरी थी वई आहे। लाखा रोड वासियुनि दुआ कई आहे त अहिड़ो वसकारो थर काछे ऐं कोहिस्तान में बि थिए त मिसकीन मारूड़नि जे अबारनि चेहरनि ते मुर्कूं मोटी अचनि। विज़िट करियो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.com।